नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ आरब आरीसर में 5 फरवरी कश्मीर डे जे हवाले सां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे लाइ स्कूल में हिकु तक़रीब रखी वई है, जंहिंमें स्कूल जे हेडमास्टर रहीम चानियो, समाजी वर्कर गुलाम अली राजड़, शागिर्द यूथ अॻवान मलूक दर्स, ॻोठ फैज़ मोहम्मद जे गवर्नमेंट बॉयज़ लोअर सेकेंडरी स्कूल जे हेडमास्टर एम जुमन कुंबर, इलाइक़े जी मौजूद शख्सियत आर.बी. कीरियो, कबीर बोज़दार ॻोठाण समेत शागिर्दनि तक़रीब में वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते शागिर्दनि टेबलोज़ तक़रीरूं पेश कयूं। स्कूल जे शागिर्दनि नारेबाज़ी कंदे चयो है त कश्मीर बनेगा पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद, कश्मीर पाकिस्तान जी शइ रॻे। इन मौक़े ते स्कूल जे हेडमास्टर उस्तादनि अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ते दुनिया जी क़ौमुनि जी ख़ामोशी सवालिया निशान है। हिननि चयो त कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो है, असीं हर हाल में कश्मीर खे आज़ाद कराईंदासीं। हिननि वधीक चयो है त अॼोके ॾींहं जो मक़सदु आहे त असां जे नौजवान शागिर्दनि खे कश्मीर जी कुर्बानियुनि बाबति ॼाण ॾियणु ऐं कश्मीर जी अहमियत खे उजागर करणु आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।